अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां ही ख़ूबसूरत बॉक्सेस शेयर कर रही हैं। आज मैं आपके साथ ये खूबसूरत बॉक्सेस शेयर कर रही हूँ जो कि मैंने ख़ुद बनाए हैं और ये बहुत यूज़फुल, बहुत काम के हैं। और इनमें अगर हम गिफ्ट डालकर किसी को देना चाहें तो बहुत अच्छी बात है, लेकिन अगर नहीं तो ये खाली बॉक्सेस भी बज़ाते ख़ुद एक गिफ्ट हैं। और ये अलग बात है कि हम किसी को खाली बॉक्स नहीं देना चाहेंगे, ज़रूर इसमें हम कुछ ना कुछ डालना चाहेंगे। तो ये बज़ाते ख़ुद एक ख़ूबसूरत तोहफ़ा है। ये आप शेप्स देखें, हार्ट शेप्स, राउंड शेप्स हैं और ये हेक्सागन शेप्स हैं, 6 कोनों वाले। ही ॾिसो तव्हां त ही सुहिणा सुहिणा बॉक्सिस जेके पाण बज़ाते ख़ुदि हिकिड़ो ख़ूबसूरत तोहफ़ो आहिनि। पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे त असां कंहिंखे बि ॾींदासीं त ख़ाली न ॾींदासीं। जेकॾहिं असां मिसाल जे तौर ते ॿारनि खे ॾियणु चाहियूं था त असां आराम सां हिननि में टॉफ़ी, चॉकलेट्स, नंढा नंढा रांदीका विझी ॾेई सघूं था। ऐं हिननि जो साइज़ हिकिड़ो ठीकु ठाकु कुशादो साइज़ आहे। ऐं उन खां अलावा जेकॾहिं असां कंहिं छोकिरीअ खे ॾियणु चाहियूं त असां हिन में चूड़ियूं विझी सघूं था, ज्वेलरी विझी सघूं था, कोई भी गिफ्ट हुजे तव्हां उहो हिन में विझी ॾेई सघो था। तो बच्चों के लिए तो आप स्वीट्स और चॉकलेट्स डाल सकते हैं। बड़ों के लिए आप इसमें जो है गर्ल्स के लिए जैसे चूड़ियाँ हैं या इसके अलावा ज्वेलरी है किसी भी तरह की आप डाल के दे सकते हैं। तो इन सब का साइज़ जो है अच्छा खासा कुशादा है, आराम से इसमें चीज़ें आ सकती हैं। और इसके अलावा ये बॉक्सेस जो हैं इनको मैंने डेकोरेट किया है। आप देखें, रिबन से बने हुए फूल और उसके अलावा ये स्टेमन्स, रिबन जा ठहियल गुल आहिनि ऐं स्टेमन्स आहिनि जिन सां मूं हिननि खे डेकोरेट कयो आहे। हीअ इन नंढड़ी नंढड़ी मथां डिटेल हणण सां, नंढड़ियूं शयूं हणण सां ही वधीक ख़ूबसूरत थी पिया आहिनि। उन खां अलावा जेकॾहिं चाहिजे त हिननि खे मथां बटणनि सां सजाए सघिजे थो ऐं इन खां रिबन फ्लावर्स खां अलावा पंहिंजा हथ जा ठहियल गुल हणी सघजनि था या ॿिया के बाज़ार मां अहिड़ा ख़ूबसूरत पेपर जा गुल मिलंदा हुजनि त हणी सघजनि था। ही बॉक्सिस जेके आहिनि उहे मूं ठाहिया आहिनि हिकिड़ी थिक कार्ड शीट मां। अगर आपके पास थिक कार्ड शीट न हो, ऐसा प्रिंटेड कोई कार्ड शीट आपके पास न हो, तो बाज़ार में जो रंगीन शीट्स मिलती हैं बुक स्टोर्स पे, वो चार्ट शीट के नाम से मिलती हैं ज़्यादातर। तो उस तरह की आप शीट लेकर उसमें से बना सकते हैं मुख्तलिफ़ रंगों में। ये बॉक्सिस सब मां पाण ठाहिया आहिनि ऐं हिननि सभिनी बॉक्सिस जी मां वीडियोज़ ठाहे चुकी आहियां। हींअर मां सिर्फ़ु आइडिया शेयर कयां थी त तव्हां ॾिसो त तव्हांखे ही कीअं था लॻनि। ऐं इंशाल्लाह त हीअ जेका बॉक्सिस जी पूरी मां सीरीज़ हिकिड़ी जेका स्टार्ट कंदमि इंशाल्लाह। हिन महिल ताईं मां सिर्फ़ु ही 3 जेके हिन जा शेप्स आहिनि इन्हनि जूं वीडियोज़ ठाहियूं आहिनि। फ्यूचर में ज़िंदगी रही त अञा बि मां ॿियूं के बि घणियूं टाइप जा बॉक्सिस जेके आहिनि उहे तव्हांखे डेकोरेट करणु या ठाहिणु सेखारींदसि। हीअ तव्हां ॾिसी सघो था त अंदरां बि जेको आहे मूं हिननि खे साॻियो ई ॿाहिरां वारो पेपर हणी, ॿाहिरां वारो जो कार्ड शीट आहे उहा अंदर भी हिननि में हई आहे त जीअं हे अंदरां बि ख़ूबसूरत लॻनि। उन खां अलावा हिन जे ढकणनि में ॾिसो, इनके ढकनों में भी आप देख सकते हैं कि वही कलर्ड शीट जो है वो मैंने लगाई है ताकि ये खूबसूरत लगे। और जितने भी बॉक्सेस हैं सब में, और कुछ का पेपर तो इतना अच्छा है कि इसमें पेपर में ही जो है वो ग्लिटर लगा हुआ है, तो इसकी अपनी वैसे ही शाइनिंग है, वैसे ही चमक रहे हैं। ही के त पाण ही एॾा माशाल्लाह सुहिणा पेपर आहिनि ऐं बाय चांस ही मूंखे मिलिया। ऐं घणो करे असां वटि अवेलेबल न आहिनि, या त तव्हांखे ॿाहिरां घुराइणा पवंदा, ऑनलाइन घुराए सघो था, ऑर्डर करे सघो था, या कुझु अहिड़ा वॾा दुकान आहिनि जिन ते ॿाहिरियों सामान मिले थो, तव्हां इहे वठी सघो था। सो इंशाल्लाह ही मां तव्हां सां वीडियोज़ ज़रूरु शेयर कंदमि, तव्हांखे मां ज़रूरु ॾेखारींदमि, सेखारींदमि। मुझे उम्मीद है कि ये अज की वीडियो तव्हांखे वणी होंगी। अगर ये आज की वीडियो आपको अच्छी लगी है तो इसको लाइक करें, शेयर करें, कमेंट करें अगर कुछ कहना है, पूछना है। बाकी इसके अलावा तो मेरा ज़िंदगी रही तो पूरा प्लान है कि ये सारी वीडियोज़, ये 3 बॉक्सेस 3 किस्म के, और इसके अलावा जो भी होंगे वो मैं आपके साथ ज़रूर शेयर करूँगी। हमेशा चवंदी आहियां प्यार सां कमु कयो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। इंशाल्लाह हिननि बॉक्सेस जी वीडियोज़ सां या इन खां अलावा भी ॿियूं के बि ख़ूबसूरत वीडियोज़ ज़िंदगी रही तव्हां सां ज़रूरु शेयर कंदसि। वरी मिलंदासीं, तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वाही।